नाज़रीन, पीपी जे सीनियर अगवान नवाब गनी टालपुर सेवण पहुंची हज़रत लाल कलंदर शहबाज जी दरगाह ते हाज़िरी भरी है। नवाब गनी टालपुर कलंदर जो उर्स मुलतवी करण ते अफ़सोस जो इज़हार कंदे मुतासिर थींदड़ दुकानदारन लाइ मुआशी पैकेज ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे पीपी अगवान नवाब गनी टालपुर सां। अस्सलामु अलैकुम नवाब गनी टालपुर साहब। वालेकुम सलाम। नवाब गनी टालपुर साहब, तव्हां सेवण पहुंची दरगाह ते हाज़िरी भरी है। उर्स मुबारक भी मुलतवी कयो वियो आहे। कारोबार जी छा सूरत हाल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल मां वियोसि सेवण शरीफ़ ऐं लाल साईं जी हाज़िरी भरिसे, पर उते जीअं सुबुह जो पहुतासीं दुकानदार ॾाढा ख़ुशि हुआ, ॾाढो सामान वामान वठी आयो आहे। जीअं आफ्टरनून थियो थोरी महिल उनखे मैसेज मिलियो त उर्स जेको आहे सो मुलतवी कयो वियो आहे। सख़्तु मायूस थियल हुआ ऐं हीउ ॿियो उर्स आहे जेको मुलतवी थिए पियो ऐं तमामु परेशान बि हुआ, पर इन में गवर्नमेंट जो को ॾोह कोन्हे को, इन करे जो घणा ज़ाइरीन पंजाब मां ईंदा आहिनि ऐं पंजाब में हिन वक़्तु हालात सुठा कनि के सुभाणे खे मूं काफ़ी सम्झायो कयो। मुंहिंजो हिन वक़्तु गवर्नमेंट जो को कसूर कोन्हे को, हिन वक़्तु हालात अहिड़ा रुॻा सिंध जा ईंदा हुजनि ज़ाइरीन, को ॿी ॻाल्हि लाल साईं वटि अलाए किथां किथां जा माण्हू ईंदा आहिनि। पोइ सुभाणे कंहिं बीमारी में मुब्तला थियनि या कंहिं में थियनि, तंहिं करे मूं चयोमांइ मां सदर ज़रदारी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त अव्हांखे को अहिड़ो पैकेज ॾिए जंहिंसां तव्हां जो रोज़मर्रा जो कमुकार बि हले ऐं तव्हांजूं तकलीफ़ूं दूरि थियनि। सो मूं वरी बि ज़रदारी साहिब खे मैसेज बि कयो आहे ऐं टीवी जे थ्रू बि मां उनखे अर्ज़ु करणु चाहियां थो त महिरबानी करे हिननि खे को न को अहिड़ो पैकेज ॾिनो वञे। ऐं जेको सेवण आहे, एक्चुअली सेवण जी जेका कॉन्स्टिट्यूंसी आहे सा वज़ीर आला जी कॉन्स्टिट्यूंसी आहे, पर उते जा माण्हू काफ़ी मूंखे मायूस नज़र आया, परेशान नज़र आया। उन्हनि लाइ मां उनखे गुज़ारिश कई अहिड़ो पैकेज ॾिनो वञे जीअं हिननि जो रोज़मर्रा जो कारोबार हले। नवाब गनी टालपुर साहब, मेहरान टीवी सां ॻाल्हाइण जी महिरबानी। वरी महिरबानी।